अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाहिद कोसो ऐं हमारी सिरा शाहिद कोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु वॾियूं अपडेटां तव्हां सां शेयर कंदुसि। अॼु जेको रिव्यू करे रहिया आहियूं सिंधी नवे ड्रामनि जी ख़ुशख़बरियूं खणी आयो आहियां तव्हांजे लाइ। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नवे ड्रामनि जो तव्हांखे वॾो बेसब्री सां इंतज़ारु आहे। पुराणे ड्रामनि मां तव्हां तंग अची चुका आहियो। जेको यलगार हली रहियो आहे दिलि में तूं, इहे त पुराणा ड्रामा आहिनि, इन्हनि जी असां अपडेट न ॾींदा आहियूं। पुराणा ड्रामा ॾिठल आहिनि। इहो मुंहिंजे हिन कंप्यूटर में सॼो मुकमल 2 ड्रामा पिया आहिनि, लेकिन तव्हां हिकु हिकु किस्त ॾिसो था हाणे। लेकिन इन्हनि जी पूरी अपडेट जेका नवे ड्रामनि जी आहे उहे तव्हां सां हिते शेयर कंदुसि ऐं तव्हांखे ॿुधाईंदुसि त नवां ड्रामा जेको चंड ग्रहण आहे उहो कहिड़ी तारीख़ ते हलण वारो आहे। अॼु वरी हिकु ज़बरदस्त तव्हांजे लाइ मां अपडेट आंदी आहे। दोस्तों असांखे राब्तो करणो पवंदो आहे हिकु हिकु डायरेक्टर सां, हिकु हिकु जेको अदाकार सां अपडेट वठणी पवंदी आहे ऐं उन्हनि खां अपडेट वठंदा आहियूं। इहो हिकु ॾींहुं वीडियो मां पहिरियों रिकॉर्ड कंदो आहियां, सॼो ॾींहुं मुंहिंजो वीडियो जो लॻंदो आहे ऐं तयारु कंदो आहियां, ॿिए ॾींहुं वीडियो अपलोड कंदो आहियां। ऐं हक़ीक़त पुछो जे तव्हां इहा महिनत मुंहिंजी ॾिसो न, तव्हां पाण ई वीडियो खे लाइक कंदो, सब्सक्राइब कंदो, चवंदो यार वरी शायदि भाउ महिनत करे थो। वरी हिन में महिनत लॻंदी आहे, वॾी महिनत कंदा आहियूं ऐं ठाहे तयारु करे तव्हांजे अॻियां वीडियो सिर्फ़ु ईंदी आहे, तव्हां क्लिक कंदा आहियो, बसि एतिरो तव्हांजो कमु हूंदो आहे। ऐं लाइक लाइ बि हिकिड़ो क्लिक थींदो आहे, उहो बि फ्री जो हूंदो आहे, तव्हां उहो बि न कंदा आहियो, सब्सक्राइब बि न कंदा आहियो। यार ईअं न कयो, सिंधी ॿाहिरि आहियूं, हिक ॿिए खे सपोर्ट कयो, कंहिंजी महिनत ज़ाया न करायो। ऐं जेका दोस्तों मां महिनत करे जेको मां अपडेट वठंदो आहियां न, पूरो ॾींहुं लॻंदो आहे हक़ीक़त पुछो त वीडियो तयारु करण में। ऐं 3 टीज़र चंड ग्रहण जा अची विया आहिनि। पहिरीं ख़ुशख़बरियूं तव्हां ॾिठियूं, इहे हाणे आहे पुरमो जो इंतज़ारु। थी सघे थो पुरमो हिन टाइम अची बि वियो हुजे, मतां हीअ जंहिं टाइम तव्हां वीडियो ॾिसी रहिया आहियो मतां पुरमो अची वियो हुजे। छाजे करे जॾहिं मां हीअ वीडियो रिकॉर्ड करे रहियो आहियां हिन टाइम ताईं पुरमो न आहे आयो, हिन टाइम ताईं पुरमो न आहे आयो। हिन टाइम ताईं जेको आहे मूं चेक कयो आहे 3 टीज़र आया आहिनि ऐं पुरमो अचिणो आहे। मतां हीअ वीडियो जॾहिं तव्हां वटि पुॼे, बाद में वीडियो आयो हुजे, वीडियो बि उन टाइम मुंहिंजी तव्हां वटि पुॼे, पोइ मतां तव्हां चवंदो यार पुरमो त अची वियो आहे, तूं ईअं कीअं थो चवें, तूं साईं तोखे ख़बर ई न आहे, ग़लति अपडेट ॾिए थो। हिकु ॾींहुं असां पहिरियों रिकॉर्ड कंदा आहियूं दोस्तों, अपडेट हिकु ॾींहुं असांखे पहिरियों मिलंदी आहे। ऐं पुरमो हाणे ईंदो, पुरमे खां पोइ दोस्तों ईंदो छा, चंड ग्रहण ड्रामो। जी हाँ दोस्तों, पहिरीं एपिसोड ईंदी चंड ग्रहण जी, लेकिन तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे पुरमो जो। पुरमो में ॾेखारियो वेंदो त ड्रामे जो नालो छा आहे, पुरमो में इहो कुझु हूंदो आहे। अदाकार मेन तव्हांखे ॾेखारियो वेंदो, मेन गुंडो ॾेखारियो वेंदो ऐं कहाणी कहिड़े टाइप जी आहे उहे लोकेशनां तव्हांखे ॾेखारियूं वेंदियूं। जेको इन शइ जी ॼाण घणी रखंदो आहे उहो टीज़र त ॾिठा आहिनि उन्हनि, पुरमो ॾिसण सां उनखे खजी ख़बर पइजी वेंदी त ड्रामे जी रिज़ल्ट छा आहे, अॻिते ड्रामे जी कहाणी कहिड़े क़िस्म जी आहे, उहो सॼी पुरमो में ख़बर पवंदी आहे। जेको टीज़र ईंदो आहे, टीज़र में का झलकी हुतो जी ॾींदा आहिनि, का झलकी आख़िरी जी, का शुरू जी, नंढी नंढी झलकियूं ॾींदा आहिनि। कंहिंखे पूरी सम्झ में ॻाल्हि न ईंदी आहे त ड्रामो कहिड़े क़िस्म जो आहे। लेकिन एतिरो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, जेको आहे ड्रामो सुठो आहे। चंड ग्रहण वरी हिन ते महिनत कई वई आहे ऐं बहितरीनु ड्रामो आहे। ऐं थी सघे थो इन जो OST सॉन्ग बि अची वञे, जीअं उर्दू ड्रामे जो ईंदो आहे, उहो पुरमो बि ॾेखारियो वेंदो त हिन जो गानो कहिड़ो आहे, टाइटल वारो गानो कहिड़ो आहे चंड ग्रहण जो। छो त पहिरियों न ॾेखारींदा आहिनि टीज़र में, 3 टीज़र पूरा थी विया, हाणे रहियो पुरमो। पुरमो बि तमामु जल्द, मुंहिंजो जेको दिमाग़ु कमु करे थो, तमामु जल्द पुरमो तव्हांजे असांजे साम्हूं हूंदो ऐं पहिरियों एपिसोड बि तव्हांजे असांजे साम्हूं हूंदो। छाजे करे पहिरियों जेको एपिसोड ईंदो दोस्तों उहो ज़बरदस्त अचण वारो आहे। थी सघे थो हिन जेको अॻियों हफ़्तो अचे थो इन हफ़्ते में उहो ॾिनो वञे। छाजे करे सिंध TV जो ड्रामो जेको आहे दिलि में तूं, इहो तमामु जल्द खुटण वारो आहे। हिन जूं 17 क़िस्तां आहिनि। यलगार ड्रामो आहे जेको, उन जूं 54 अलाए 58 क़िस्तां एतिरियूं आहिनि, मूं वटि पियूं आहिनि कंप्यूटर में, ॾिठल आहे, यादि नथो अचे असद कुरैशी वारो। हाणे इन जी दिलि में तूं जीअं ड्रामो खुटंदो, वरी नए हफ़्ते में मुंहिंजे ख़्याल में चंड ग्रहण इन जाइ ते हलायो वेंदो, या चंड ग्रहण 8 ॾींहुं हलायो वेंदो। छो चंड ग्रहण हिकु मुंहिंजे ख़्याल, मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे, सीरियल ड्रामो आहे, सोप सीरियल न आहे। जेको सोप सीरियल ड्रामो हूंदो आहे उन जी त 200-300 क़िस्तां हुजनि, हफ़्ते में 5-5 क़िस्तां ॾींदा आहिनि। जेको सीरियल ड्रामो हूंदो आहे उन जूं 2 क़िस्तां ॾींदा आहिनि हफ़्ते में, उहे वधि में वधि 30-40 क़िस्तां हुजनि टोटल, या 50-60 क़िस्तां, एसी ताईं सीरियल ड्रामो एंड थी वेंदो आहे। वधि में वधि 100 क़िस्त हूंदी आहे। हाणे ॾिसूं था त इहे पुरमो में छा लिखनि था, कहिड़ी तारीख़ ॾियनि था। पुरमो में टाइम बि ॾींदा, हिन टाइम ते हलंदो, हिन तारीख़ हलंदो, सॼो कुझु उहा हर शइ ॾींदा पुरमो में। ऐं इन शइ जो जेको आहे इंतज़ारु करिणो पवंदो। ऐं असांजी अपडेट जो बि जेका असां राब्ता कया आहिनि उन्हनि इहो ॿुधायो त तमामु जल्द हलंदो चंड ग्रहण, हिकु सुठो ड्रामो आहे जंहिंमें तव्हां ॾिठो साईं निसार शाह विलन आहे, मजूलाड़ जेको आहे उहे शैतान कमदार अहिड़े क़िस्म जो उनजो रोल आहे, उहो भड़काए रहियो आहे। ऐं हिते जेको आहे
मस्तराणी जो किरदारु आहे, पुलिस वारी छोकिरी SP आहे उन जो किरदारु आहे, इरफान शेख जो किरदारु आहे, ऐं अब्बास गोल ॻोठाणो आहे उन में हीरो उहो आहे, रिमशा शहज़ादी उन जी मुंहिंजे ख़्याल में घरवारी आहे, उन सां जो रिश्तो थींदो आहे घरवारी, माना ॻोठाणो हिसाब बि आहे, शहर जो हिसाब बि आहे। इन ड्रामे में जेको टीज़र मां मालूम थियो आहे, जेका असां कहाणी पुछी आहे उन हिसाब सां इहे ॻाल्हियूं जेको साम्हूं अची रहियूं आहिनि। मुंहिंजे अंदाज़े में दोस्तो हीउ ड्रामो बहितरीनु थियण वारो आहे, बहितरीनु शइ आहे। ऐं तव्हांखे ॿी ॻाल्हि कंदो हलां त जेको टियों ॾींहुं मूं ॾिनो हुयो कल्चर जे बारे में ॿुधायो त पंहिंजे सिंधी कल्चर खे तव्हां न विसारियो। सिंधी कल्चर हिकु बहितरीनु शइ आहे। हर माण्हू खे पंहिंजे कल्चर ते नाज़ हुजणु खपे। जीअं ॿाहिरि मुल्क वारा पंहिंजे कल्चर ते नाज़ कंदा आहिनि, तव्हां ॾिसो न उहे जिथे बि वेंदा आहिनि पंहिंजे कल्चर खे प्रमोट कंदा आहिनि, ऐं उहे वरी उतां जा माण्हू ॿिया माण्हू ॾिसी करे उन्हनि जो कल्चर अपनाइण ते मजबूर थी वेंदा आहिनि। मां इहा ॻाल्हि कई हुई ऐं माशाअल्लाह उनजो मूंखे सुठो रिज़ल्ट मिलियो, सुठा कमेंट मिलिया। ऐं हिकिड़े दोस्त सऊदी अला दुबई मां उहो कमेंट मूंखे हाणे यादि नथो अचे, दुबई अला सऊदी जो दोस्त कयो कमेंट, उहो चई रहियो हो त मूंखे अरब चवंदो आहे जेको जंहिं वटि मां कमु कयां थो त हल तोखे शहर ॾांहुं तोखे मतिलबु मां पंहिंजो हिकिड़ो कपिड़ा जेका उतां जा हूंदा आहिनि वेस हूंदो आहे वठी ॾियां, मां पंहिंजे पैसनि सां तूं उहो पा या पैसा वटि तूं वठी आ। लेकिन मां उनखे मना कंदो आहियां, मां चवंदो आहियां न मां पंहिंजा सिंधी जेका कपिड़ा आहिनि उहे ई पाईंदुसि। हाणे ॾिस ॿाहिरि मुल्क में रहे थो, उहो दोस्त उन कमेंट कयो मुंहिंजी वीडियो जे हेठां, मां उहे ई पाईंदुसि, इहे न जेका न तव्हां वेस मां हिते नथो अपनाए सघां, मूंखे पंहिंजे कल्चर सां प्यारु आहे। जॾहिं उन दोस्त मूं हीउ कमेंट पढ़ियो हक़ीक़त पुछो न वरी दिलि ख़ुशि थी त अहिड़ा माण्हू अहिड़ा जेका न सिंध जा दिलेर, अहिड़ा सिंध सां प्यारु करण वारा, पंहिंजे कल्चर सां प्यारु करण वारा माण्हू अञा बि पिया आहिनि। ॿाहिरि मुल्क में रही बि पंहिंजो कल्चर खे नथा छॾनि। के अहिड़ा आहिनि जेका ॿाहिरि मुल्क में वेंदा आहिनि, वरी अंग्रेज़नि वारा कपिड़ा, अंग्रेज़नि वारो फैशन ॻाल्हाइण बि विसरी ईंदो आहे ऐं चवंदा आहिनि हा अच्छा उहो पाकिस्तान खां, वरी को त ॿियो उनखे मिले न वरी छा चवंदा आहिनि, अच्छा तुम पाकिस्तान से आए हो, सिंध से, वो किधर है, वरी ईअं चवंदा हुआसीं। अड़े तूं जाते मार पोइ पीलियूं पटींदो ऐं उन ख़बरनि ते तुंहिंजियूं सुठियूं टंगियूं पियूं आहिनि अञा ताईं, ऐं तोखे हाणे जॾहिं ॿाहिरि वियो तोखे हर शइ विसरी वई। हीअ 5 आङुरियूं बराबरि न आहिनि, लेकिन ॾिसो था न अहिड़ा दोस्त बि आहिनि जेका पंहिंजो कल्चर दुबई सऊदी मुल्क जहिड़े मुल्क में बि नथा छॾनि, के वरी नखरा था करनि, उतां जो कपिड़ा पाए वरी ख़बर छा था चवनि। असां साईं जेको आहे न ख़ानदानी शेख हुयासीं न, असांजा वॾा हेॾो त आया हुया, हाणे वरी हिते कमाए हिते ईंदे त ओढ़ा कपिड़ा ओढ़ो सिस्टम, पंहिंजो पुराणो अबेड़ारे वारो कल्चर ख़तमु, सिस्टम ख़तमु, वरी ओढ़ो। तॾहिं चवंदो आहियां त सिंधी ड्रामनि में पंहिंजे कल्चर खे घणो प्रमोट कयो वञे, इहो बि ॾेखारियो वञे त सिंधी कल्चर जी केतिरी अहमियत आहे। सिंधी कल्चर जेको पंहिंजी सिंध में जेका असां रही रहिया आहियूं दोस्तो, सिंधी क़ौम 5000 साल खां वठी तारीख़ आहे। हक़ीक़त पुछो 5000 खां जेकी तारीख़ तव्हां न पढ़ी आहे, मां हिन ते वॾी रिसर्च कई आहे। मोहन दड़ो इन जी हिकु जेको आहे न मेन जेको को तव्हांखे पुछे न त तव्हांखे कीअं ख़बर पई तव्हां 5000 साल पहिरियों सिंध मौजूदु हुई, हिते माण्हू रहंदा, त उन्हनि खे तव्हां ॿुधायो मोहन दड़ो असांजो गवाह आहे। उनजी तारीख़ तव्हां पढ़ो, वॾा वॾा साइंसदान, वॾा हिते ॿाहिरि मुल्क खां ईंदा आहिनि साइंसदान, उहे तारीख़ लिखी चेक करे आहिनि लेबॉर्ट्रियुनि में त 5000 साल पहिरियों हीउ मोहन दड़ो आहे। हिते वॾी हिकु सिंध में जेको आहे सकाफ़त हूंदी हुई। तॾहिं खां वठी अजरक जेको पाण निशान अजरक पायूं था, अजरक जो जेका निशान आहिनि, जेका गुल आहिनि, इहे बि मोहन जो दड़े में हिकु जेका खुदाई कई हुई, उतां जेको न जेका पुराणे दौर जूं मिटी जा थांव निकिता, उन्हनि जे मथां इहे ठपा इहे छापियल हुया गुल, उतां कापी करे अजरक ते लॻायो वियो, जेको असां अॼु नाज़ सां पाईंदा आहियूं। नाज़ असांखे पंहिंजे अजरक ते टोपी पाईंदा आहियूं। इहा असांजी सिंधियुनि जी आहे तारीख़। इन खे ड्रामनि में उजागर कयो वञे, इन खे प्रमोट कयो वञे ऐं असली सिंधी थी ॾेखारियो वञे, न के ज़ालिम सिंधी ॾेखारियो वञे। ज़ालिम ॾेखारण सां असां ज़ालिम ई सरबासीं। मां दोस्तो तव्हां यकीन न कयो, मां पंजाब वियुमि हुते, ठीकु आहे न, पंजाब वियुमि हुते साल 2 मां हुते कमु हुयो, रहियल हुयुमि, पुराणी ॻाल्हि आहे। पोइ जॾहिं मूंखे पुछंदा तूं केरु आहे, मां चवंदुमि मां सिंधी आहियां। चवंदा तुंहिंजी सिंध में झाड़ेल आहिनि, चोर आहिनि, जहिड़ा आहिनि, तव्हांजी सिंध उहे दुबई आहे, भली आहे, लेकिन तव्हांजी सिंध में इहे शयूं ख़राबु आहिनि, फलाणा आहिनि। कसम आहे दोस्तो, एॾो ॾुखु थींदो यार। असांजी सिंध अहिड़ी ज़बरदस्त मतिलबु लोकेशन ते आहे, जंहिंखे समुंड बि लॻे थो, जंहिंखे 2-3 मुल्कनि जा बॉर्डर बि लॻनि था, ऐं असांजो जेको आहे सिंध में हर जेको आहे न मौसम बि आहे, थर बि आहे, सुठी ज़मीन बि आहे, समुंड मतिलबु सभु कुझु आहे। पोइ बि असां पोइना छाजे लाइ आहियूं, वजह इहा आहे बदअमनी जे करे, जेका असांजी बदअमनी कंट्रोल ई नथी थिए कंहिंखां। वरी ॻाल्हि त इहा आहे न,
ऐं इहा ड्रामनि में बि असांजो वरी ओड़ो ई ॾेखारियो वेंदो आहे कल्चर, जंहिंजे करे असां बदनाम थी वेंदा आहियूं अञा वधीक। ड्रामनि में अञा सुठो जेको आहे न पंहिंजे कल्चर खे प्रमोट कयो वञे। त हक़ीक़त पुछो ॿाहिरि जॾहिं असां वेंदा हुआसीं त असां माण्हू असांजो नालो ॿुधी सिंधी खां आयो आहियां त उहो ख़ुशि थींदा। सिंध अहिड़ो इलाइक़ो भलो आहे, भलो त आहे, बहरहाल कुझु जे वजह खां जेका इहे कमु ख़राबु कयूं वेठा आहिनि। ऐं हिते असांजे सिंध में तव्हां ॾिसो न, मां त जॾहिं बि दोस्तो वॾे वॾे फैक्ट्रियुनि में वियो आहियां, पंजाब जा माण्हू लेबर खां वठी जमादार ताईं उहे आहिनि। ऐं जेका उन्हनि जा मतिलबु जेका वाणियुनि जूं हिते फैक्ट्रियूं आहिनि, जेको दीवाननि जूं, दीवान त पंहिंजा सिंधी आहिनि, लेकिन उनजे फैक्ट्रियुनि में हिते सालिया पट रोड़ी सखर में जेकी फैक्ट्रियूं आहिनि, हक़ीक़त पुछो उन्हनि में जेका उनजा मैनेजर आहिनि न उहे पंजाब जा आहिनि, सिंधी हिकिड़ो बि न आहे। मां उनखे पुछो यार ईअं तव्हां छो कंदा आहियो, त सिंधी मैनेजर चवंदा था रखो, हीअ जेका चई सिंधी जेका आहे न असां रखूं भली ॻाल्हि आहे, लेकिन सिंधी जेको आहे न असांजा कमु सही नथा करनि। 5 ॾींहं कंदा आहिनि, चवंदा आहिनि 2 ॾींहं असांखे वरी छुटी ॾियो, असां घर वञूं। हीअ पंजाब खां ईंदा आहिनि, 6-6 महीना हिते प्यार रहंदा आहिनि, जेसीं ताईं फैक्ट्री कमु ख़तमु न थींदो आहे तेसीं ताईं वापसि न वेंदा आहिनि ऐं असांखे महिनत करे ॾेखारींदा आहिनि, तॾहिं असांखे सुठा लॻंदा आहिनि। माण्हुनि खे चयो यार सिंध में फैक्ट्री आहे, सिंधी आहियो तव्हां बि, ऐं पैसो ॿियो मुल्क जो ॿिए इलाइक़े जो माण्हू अची खणे थो, जी उहो असांखे महिनत करे ॾेखारनि था। एॾो दुख थियो मूंखे। हक़ीक़त आहे असां सिंधी जेको आहे वरी आशिकी में पूरा आहियूं ऐं परदेस या कुझु 2-3 ॾींहं ॿाहिरि रहण खां गुरेज़ कंदा आहियूं, हिते छो रहूं, पोइ ईअं हशर थींदो न, पोइ तॾहिं त असां पोइना आहियूं न। इहे उहे ॻाल्हियूं आहिनि जेको हर माण्हू, जेको मां ॻाल्हियूं करे रहियो आहियां, तव्हांजे साम्हूं बि अहिड़ा वाक़िया आया हूंदा। अलाए केतिरियूं असांजे अॻियां अहिड़ा वाक़िया किथे किथे आया आहिनि, जेका कुझु चंद मां तव्हांजे अॻियां इहे शेयर कया। ऐं पंजाब में 2-3 चकर मूंसां इहे ॻाल्हियूं थियूं, जॾहिं मां पुछंदा केरु सिंधी आहे त अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं करणु शुरू करे ॾींदा हुआ। ऐं वरी चवंदा हुआ सिंध भली आहे, सिंध जा माण्हू बि भला आहिनि, कुझु वजहनि खां सिंध तव्हांजी बदनाम आहे। मुंहिंजे ख़्याल में धाड़ेलनि जे करे बदनाम आहे ऐं कुझु करप्शन जे करे जेका इहे ॿिया करे रहिया आहिनि, सॼी सिंध बदनाम आहे। सभु सिंध ख़राब बि न आहे ऐं सभु सिंधी असां जेको आहे बदमाश बि न आहियूं, सभु सिंधी खां अमन परस्त आहे, चंद माण्हुनि जे करे बदनाम। हाणे तव्हां ॾिसो न इंडिया में उतो जा मुस्लमान आहिनि, लेकिन उहे सॼी ज़िंदगी इहो साबित करण में लॻा रहिया आहिनि, लॻल आहिनि हिन टाइम बि, हा असां मुस्लमान आहियूं पर हिंदुस्तान सचा आहियूं। माना इहो साबित करण में अञा त इहो साबित न करे सघिया आहिनि, तॾहिं बि उन्हनि खे उहो चवंदा आहिनि इंडिया वारा तव्हां मुस्लमान आहियो, तव्हां गद्दार आहियो। माना उहो पंहिंजी ई शइ खे साबित करण में लॻा रहिया आहिनि अञा ताईं। अगरि उहे ई कोशिशि करनि हा पाण खे साबित करण खे हिकु पासे रखनि हा, पंहिंजी जिदोजहद सुठे नमूने सां करनि हा, त हर को उनखे चए, लेकिन उनखे मेणा मिलनि था। तव्हां असांखे त पंहिंजो इलाइक़ो मिलियल आहे, पोइ बि हथ सां ख़राबु कंदा आहियूं। ऐं ड्रामनि जे जेको आहे ॾेखारे ड्रामनि में उहो असुलु हक़ीक़त ज़िंदगी में बि माण्हुनि जे अॻियां उहो थी वेंदो आहे। दोस्तो नंढिड़ो मैसेज, नंढी ॻाल्हि तव्हां शेयर कईसीं, असांखे ॾींदा इजाज़त। उमेदु आहे वीडियो तव्हांखे सुठो लॻो हूंदो। जे वीडियो सुठो लॻो आहे त लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो, दोस्तनि ताईं ज़रूरु पुॼायो हिन वीडियो खे, जीअं इहो नंढिड़ो मैसेज असांजो अॻिते बि पुॼे। असां मिलंदासीं ॿी क़िस्त में। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तो, आऊं आहियां शाहिद कोसो, ऐं मां ॾिसी रहिया शाहिद कोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु वॾियूं अपडेटां तव्हां सां शेयर कंदुसि। अॼु जेको रिव्यू करे रहिया आहियूं सिंधी नवें ड्रामनि जी ख़ुशख़बरियूं खणी आयो आहियां तव्हांजे लाइ। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नवें ड्रामनि जो तव्हांखे वॾो बेसब्री सां इंतज़ारु आहे। पुराणे ड्रामनि मां तव्हां तंग अची चुका आहियो, जेको यलगार हली रहियो आहे दिलि में तूं, इहे त पुराणा ड्रामा आहिनि, इन्हनि जी असां अपडेट न ॾींदा आहियूं। पुराणा ड्रामा ॾिठल आहिनि, इहो मुंहिंजे हिन कंप्यूटर में सॼो मुकमल 2 ड्रामा पिया आहिनि, लेकिन तव्हां हिकु हिकु क़िस्त ॾिसो था हाणे। लेकिन इन्हनि जी पूरी अपडेट जेका नवें ड्रामनि जी आहे उहे तव्हां सां हिते शेयर कंदुसि ऐं तव्हांखे ॿुधाईंदुसि त नवां ड्रामा जेको चंड ग्रहण आहे उहो कहिड़ी तारीख़ ते हलण वारो आहे। अॼु वरी हिकु ज़बरदस्त तव्हांजे लाइ मां अपडेट आंदी आहे। दोस्तो असांखे राब्तो करणो पवंदो आहे हिकु डायरेक्टर सां, हिकु जेको अदाकार सां, ऐं अपडेट वठणी पवंदी आहे ऐं उन्हनि खां अपडेट वठंदा आहियूं। इहो हिकु ॾींहुं वीडियो मां पहिरियों रिकॉर्ड कंदो आहियां, सॼो ॾींहुं मुंहिंजो वीडियो जो लॻंदो आहे ऐं तयारु कंदो आहियां, ॿिए ॾींहुं वीडियो अपलोड कंदो आहियां। ऐं हक़ीक़त पुछो जे तव्हां इहा महिनत मुंहिंजी ॾिसो न, तव्हां पाण ई वीडियो खे लाइक कंदो, सब्सक्राइब कंदो, चवंदो यार वरी शायदि भाउ महिनत करे थो, वॾी में महिनत लॻंदी आहे, वॾी महिनत कंदा आहियूं ऐं ठाहे तयारु करे तव्हांजे अॻियां वीडियो सिर्फ़ु ईंदी आहे, तव्हां क्लिक कंदा आहियो, बसि एतिरो तव्हांजो कमु हूंदो आहे। ऐं लाइक लाइ बि हिकिड़ो क्लिक थींदो आहे, उहो बि फ्री जो हूंदो आहे, तव्हां उहो बि न कंदा आहियो, सब्सक्राइब बि न कंदा आहियो। यार ईअं न कयो, सिंधी ॿाहिरि आहियूं, हिक ॿिए खे सपोर्ट कयो, कंहिंजी महिनत ज़ाया न करायो। ऐं जेका दोस्तो मां महिनत करे जेको मां अपडेट वठंदो आहियां न, पूरो ॾींहुं लॻंदो आहे हक़ीक़त पुछो त वीडियो तयारु करण में।
ऐं 3 टीज़र चंड ग्रहण जा अची विया आहिनि। पहिरीं ख़ुशख़बरियूं तव्हां ॾिठियूं इहे, हाणे आहे पुरमो जो इंतज़ारु। थी सघे थो पुरमो हिन टाइम अची बि वियो हुजे, मथां हीअ जंहिं टाइम तव्हां वीडियो ॾिसी रहिया आहियो मथां पुरमो अची वियो हुजे। छाजे करे जॾहिं मां हीअ वीडियो रिकॉर्ड करे रहियो आहियां हिन टाइम ताईं पुरमो नाहे आयो, हिन टाइम ताईं पुरमो नाहे आयो। हिन टाइम ताईं जेको आहे मूं चेक कयो आहे 3 टीज़र आया आहिनि ऐं पुरमो अचिणो आहे। मथां हीअ वीडियो जॾहिं तव्हां वटि पुॼे, बाद में वीडियो आयो हुजे, वीडियो बि उन टाइम मुंहिंजी तव्हां वटि पुॼे, पोइ मथां तव्हां चवंदो यार पुरमो त अची वियो आहे, तूं ईअं कीअं थो चवें, तूं साईं तोखे ख़बर ई न आहे, ग़लति अपडेट ॾिए थो। हिकु ॾींहुं असां पहिरियों रिकॉर्ड कंदा आहियूं दोस्तो, अपडेट हिकु ॾींहुं असांखे पहिरियों मिलंदी आहे। ऐं पुरमो हाणे ईंदो, पुरमे खां पोइ दोस्तो ईंदो छा, चंड ग्रहण ड्रामो। जी हाँ दोस्तो, पहिरीं एपिसोड ईंदी चंड ग्रहण जी, लेकिन तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे पुरमो जो। पुरमो में ॾेखारियो वेंदो त ड्रामे जो नालो छा आहे, पुरमो में इहो कुझु हूंदो आहे। अदाकार मेन तव्हांखे ॾेखारियो वेंदो, मेन गुंडो ॾेखारियो वेंदो ऐं कहाणी कहिड़े टाइप जी आहे उहे लोकेशनां तव्हांखे ॾेखारियूं वेंदियूं। जेको इन शइ जी ॼाण घणी रखंदो आहे उहो टीज़र त ॾिठा आहिनि उन्हनि, पुरमो ॾिसण सां उनखे खजी ख़बर पइजी वेंदी त ड्रामे जी रिज़ल्ट छा आहे, अॻिते ड्रामे जी कहाणी कहिड़े क़िस्म जी आहे, उहो सॼी पुरमो में ख़बर पवंदी आहे। जेको टीज़र ईंदो आहे, टीज़र में का झलकी हुतां जी ॾींदा आहिनि, का झलकी आख़िरी जी, का शुरू जी, नंढी नंढी झलकियूं ॾींदा आहिनि। कंहिंखे पूरी सम्झ में ॻाल्हि न ईंदी आहे त ड्रामो कहिड़े क़िस्म जो आहे, लेकिन एतिरो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां जेको आहे ड्रामो सुठो आहे। चंड ग्रहण वरी हिन ते महिनत कई वई आहे ऐं बहितरीनु ड्रामो आहे। ऐं थी सघे थो इन जो OST सॉन्ग बि अची वञे, जीअं उर्दू ड्रामे जो ईंदो आहे उहो पुरमो में ॾेखारियो वेंदो त हिन जो गानो कहिड़ो आहे, टाइटल वारो गानो कहिड़ो आहे चंड ग्रहण जो, छो त पहिरियों न ॾेखारींदा आहिनि टीज़र में। 3 टीज़र पूरा थी विया, हाणे रहियो पुरमो। पुरमो बि तमामु जल्द, मुंहिंजो जेको दिमाग़ु कमु करे थो, तमामु जल्द पुरमो तव्हांजे असांजे साम्हूं हूंदो ऐं पहिरियों एपिसोड बि तव्हांजे असांजे साम्हूं हूंदो। छाजे करे पहिरियों जेको एपिसोड ईंदो दोस्तो उहो ज़बरदस्तु अचण वारो आहे। थी सघे थो हिन जेको अॻियों हफ़्तो अचे थो इन हफ़्ते में उहो ॾिनो वञे। छाजे करे सिंध TV जो ड्रामो जेको आहे दिलि में तूं, इहो तमामु जल्द खुटण वारो आहे। हिन जूं 17 क़िस्तां आहिनि। यलगार ड्रामो आहे जेको उन जूं 54 अलाए 58 क़िस्तां एतिरियूं आहिनि, मूं वटि पयूं आहिनि कंप्यूटर में, ॾिठल आहे, यादि नथो अचे असद कुरैशी वारो। हाणे इन जी दिलि में तूं जीअं ड्रामो खुटंदो, वरी नए हफ़्ते में मुंहिंजे ख़्याल में चंड ग्रहण इन जाइ ते हलायो वेंदो, या चंड ग्रहण 8 ॾींहुं हलायो वेंदो। छो चंड ग्रहण हिकु मुंहिंजे ख़्याल, मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे सीरियल ड्रामो आहे, सोप सीरियल न आहे। जेको सोप सीरियल ड्रामो हूंदो आहे उन जी त 200-300 क़िस्तां हुजनि, हफ़्ते में 5-5 क़िस्तां ॾींदा आहिनि। जेको सीरियल ड्रामो हूंदो आहे उन जूं 2 क़िस्तां ॾींदा आहिनि हफ़्ते में, उहे वधि में वधि 30-40 क़िस्तां हुजनि टोटल, या 50-60 क़िस्तां, एसी ताईं सीरियल ड्रामो एंड थी वेंदो आहे। वधि में वधि 100 क़िस्त हूंदी आहे। हाणे ॾिसूं था त इहे पुरमो में छा लिखनि था, कहिड़ी तारीख़ ॾियनि था। पुरमो में टाइम बि ॾींदा, हिन टाइम ते हलंदो, हिन तारीख़ हलंदो, सॼो कुझु उहा हर शइ ॾींदा पुरमो में। ऐं इन शइ जो जेको आहे इंतज़ारु करिणो पवंदो। ऐं असांजी अपडेट जो बि जेका असां राब्ता कया आहिनि उन्हनि इहो ॿुधायो त तमामु जल्द हलंदो चंड ग्रहण। हिकु सुठो ड्रामो आहे जंहिंमें तव्हां ॾिठो साईं निसार शाह विलन आहे, मज्जू लाड़ जेको आहे उहे शैतान कमदार अहिड़े क़िस्म जो उनजो रोल आहे, उहो भड़काए रहियो आहे। ऐं हिते जेको आहे मस्तराणी जो किरदारु आहे, पुलिस वारी छोकिरी SP आहे उनजो किरदारु आहे, इरफान शेख जो किरदारु आहे, ऐं अब्बास गोल जेको आहे ॻोठाणो आहे, उन में हीरो उहो आहे। रिमशा शहज़ादी उनजी मुंहिंजे ख़्याल में घरवारी आहे, उन सां जो रिश्तो थींदो आहे घरवारी, माना ॻोठाणो हिसाब बि आहे, शहर जो हिसाब बि आहे। इन ड्रामे में जेको टीज़र मां मालूम थियो आहे, जेका असां कहाणी पुछी आहे, उन हिसाब सां इहे ॻाल्हियूं जेको साम्हूं अची रहियूं आहिनि। मुंहिंजे अंदाज़े में दोस्तो हीउ ड्रामो बहितरीनु थियण वारो आहे, बहितरीनु शइ आहे। ऐं तव्हांखे ॿी ॻाल्हि कंदो हलां त जेको टियों ॾींहुं मूं ॾिनो हुयो कल्चर जे बारे में ॿुधायो त पंहिंजे सिंधी कल्चर खे तव्हां न विसारियो। सिंधी कल्चर हिकु बहितरीनु शइ आहे। हर माण्हू खे पंहिंजे कल्चर ते नाज़ हुजणु खपे। जीअं ॿाहिरि मुल्क वारा पंहिंजे कल्चर ते नाज़ कंदा आहिनि, तव्हां ॾिसो न उहे जिथे बि वेंदा आहिनि पंहिंजे कल्चर खे प्रमोट कंदा आहिनि, ऐं वरी उतां जा माण्हू ॿिया माण्हू ॾिसी करे उन्हनि जो कल्चर अपनाइण ते मजबूर थी वेंदा आहिनि। मां इहा ॻाल्हि कई हुई ऐं माशाअल्लाह उनजो मूंखे सुठो रिज़ल्ट मिलियो, सुठा कमेंट मिलिया। ऐं हिकिड़े दोस्त सऊदी वारा दुबई मां, उहो कमेंट मूंखे हाणे यादि नथो अचे, दुबई वारा सऊदी जो दोस्त कयो कमेंट, उहो चई रहियो हो त मूंखे अरब चवंदो आहे जेको जंहिं वटि मां कमु कयां थो त हल तोखे शहर ॾांहुं तोखे मतिलबु मां पंहिंजो हिकिड़ो कपिड़ा जेका उतां जा हूंदा आहिनि वेस हूंदो आहे वठी ॾियां, मां पंहिंजे पैसनि सां तूं उहो पा, या हे पैसा वटि तूं वठी आ। लेकिन मां उनखे मना कंदो आहियां, मां चवंदो आहियां न, मां पंहिंजा सिंधी जेका कपिड़ा आहिनि उहे ई पाईंदुसि। हाणे ॾिस ॿाहिरि मुल्क में रहे थो, उहो दोस्त उन कमेंट कयो मुंहिंजी वीडियो जे हेठां, मां उहे ई पाईंदुसि। इहे न जेका न तव्हां वेस मां हिते नथो अपनाए सघां, मूंखे पंहिंजे कल्चर सां प्यारु आहे।
जॾहिं उन दोस्त मूं हीउ कमेंट पढ़ियो, हक़ीक़त पुछो न, वॾी दिलि ख़ुशि थी त अहिड़ा माण्हू, अहिड़ा जेका न सिंध जा दिलेर, अहिड़ा सिंध सां प्यार करण वारा, पंहिंजे कल्चर सां प्यार करण वारा माण्हू अञा बि पिया आहिनि। ॿाहिरि मुल्क में रही बि पंहिंजो कल्चर खे नथा छॾनि। के अहिड़ा आहिनि जेका ॿाहिरि मुल्क वेंदा आहिनि, वरी अंग्रेज़नि वारा कपिड़ा, अंग्रेज़नि वारो फैशन, ॻाल्हाइण बि विसरी वेंदो आहे ऐं चवंदा आहिनि हा अच्छा उहो पाकिस्तान खां, वरी को त ॿियो उनखे मिले न, ख़बर छा चवंदा आहिनि, अच्छा तुम पाकिस्तान से आए हो, सिंध से, वो किधर है, पर ईअं चवंदा हुआसीं, अड़े तूं जाते मार पोइ पीलियूं पटींदो ऐं उन ख़बरनि ते तुंहिंजियूं सुथड़ियूं टंगियूं पियूं आहिनि अञा ताईं, ऐं तोखे हाणे जॾहिं ॿाहिरि वियो आहे तोखे हर शइ विसरी वई। हीअ 5 आङुरियूं बराबरि न आहिनि, लेकिन ॾिसो था न अहिड़ा दोस्त बि आहिनि जेका पंहिंजो कल्चर दुबई सऊदी मुल्क जहिड़े मुल्क में बि नथा छॾनि, के वरी नख़रा था कनि, उतां जो कपिड़ा पाए वरी ख़बर छा था चवनि, असां साईं जेको आहे न ख़ानदानी शेख हुयासीं न, असांजा वॾा हेॾो त आया हुया, हाणे वरी हिते कमाए हिते ईंदे त ओढ़ा कपिड़ा, ओढ़ो सिस्टम, पंहिंजो पुराणो अबेडाले वारो कल्चर ख़तमु, सिस्टम ख़तमु, वरी ओढ़ो। तॾहिं चवंदो आहियां सिंधी ड्रामनि में पंहिंजे कल्चर खे घणो प्रमोट कयो वञे, इहो बि ॾेखारियो वञे त सिंधी कल्चर जी केतिरी अहमियत आहे। सिंधी कल्चर जेको पंहिंजी सिंध में जेका असां रही रहिया आहियूं दोस्तो, सिंधी क़ौम ऐं 5000 साल खां वठी तारीख़ आहे। हक़ीक़त पुछो 5000 खां जेकी तारीख़ तव्हां न पढ़ी आहे, मां हिते वॾी रिसर्च कई आहे। मोहन जो दड़ो इन जी हिकु जेको आहे न मेन जेको को तव्हांखे पुछे न त तव्हांखे कीअं ख़बर पई, तव्हां 5000 साल पहिरियों सिंध मौजूदु हुई, हिते माण्हू रहंदा, त उन्हनि खे तव्हां ॿुधायो मोहन जो दड़ो असांजो गवाह आहे। वञी तारीख़ तव्हां पढ़ो, वॾा साइंसदान, वॾा हिते ॿाहिरि मुल्क खां ईंदा आहिनि साइंसदान, उहो तारीख़ लिखी चेक करे आहिनि लिबार्टरियुनि में, त 5000 साल पहिरियों हीउ मोहन जो दड़ो आहे। हिते वॾी हिकु सिंध में जेको आहे सकाफ़त हूंदी हुई। तॾहिं खां वठी अजरक जेको पाण निशान अजरक पायूं था, अजरक जो जेका निशान आहिनि, जेका गुल आहिनि, इहे बि मोहन जो दड़े में हिकु जेका खुदाई कई हुई, उतां जेको न जेका पुराणे दौर जूं मिटी जा थांव निकिता, उन्हनि जे मथां इहे ठपा, इहे छापियल हुया गुल, उतां कापी करे अजरक ते लॻायो वियो, जेको तूं असां अॼु नाज़ सां पाईंदा आहियूं, नाज़ असांखे पंहिंजी अजरक ते टोपी पाईंदा आहियूं। इहा असांजी सिंधियुनि जी आहे तारीख़। इन खे ड्रामनि में उजागर कयो वञे, इन खे प्रमोट कयो वञे ऐं असली सिंधी थी ॾेखारियो वञे, न की ज़ालिम सिंधी ॾेखारियो वञे। ज़ालिम ॾेखारण सां असां ज़ालिम ई सरबासे। मां दोस्तो तव्हां यकीन न कयो, मां पंजाब वियुमि हुते, ठीकु आहे न, पंजाब वियुमि हुते साल 2 मां हुते कमु रहियल हुयुमि, पुराणी ॻाल्हि आहे। पोइ जॾहिं मूंखे पुछंदा तूं केरु आहे, मां चवंदुमि मां सिंधी आहियां। चवंदा तुंहिंजी सिंध में झाड़ेल आहिनि, चोर आहिनि, जहिड़ा आहिनि, तव्हांजी सिंध उहे दुबई आहे, भली आहे, लेकिन तव्हांजी सिंध में इहे शयूं ख़राबु आहिनि, फलाण आहिनि। कसम आहे दोस्तो, एॾो दुखु थींदो यार। असांजी सिंध अहिड़ी ज़बरदस्त मतिलबु लोकेशन ते आहे, जंहिंखे समुंड बि लॻे थो, जंहिंखे 2-3 मुल्कनि जा बॉर्डर बि लॻनि था, ऐं असांजो जेको आहे सिंध में हर जेको आहे न मौसम बि आहे, थर बि आहे, सुठी ज़मीन बि आहे, समुंड मतिलबु सभु कुझु आहे। पोइ बि असां पोइना छाजे लाइ आहियूं, वजह इहा आहे बदअमनी जे करे, जेका असांजी बदअमनी कंट्रोल ई नथी थिए कंहिंखां। वॾी ॻाल्हि त इहा आहे न। ऐं इहा ड्रामनि में बि असांजो वरी ओढ़ो ई ॾेखारियो वेंदो आहे कल्चर, जंहिंजे करे असां बदनाम थी वेंदा आहियूं अञा वधीक। ड्रामनि में अञा सुठो जेको आहे न पंहिंजे कल्चर खे प्रमोट कयो वञे। हक़ीक़त पुछो, ॿाहिरि जॾहिं असां वेंदा हुआसीं त असांजे माण्हू असांजो नालो ॿुधी सिंधी खां आयो आहियां, त उहो ख़ुशि थींदा। सिंध अहिड़ो इलाइक़ो भलो आहे, भलो त आहे, बहरहाल कुझु जे वजह खां जेका कमु ख़राबु कयूं वेठा आहिनि। ऐं हिते असांजी सिंध में तव्हां ॾिसो न, मां जॾहिं बि दोस्तो वॾे फैक्ट्रियुनि में वियो आहियां, पंजाब जा माण्हू लेबर खां वठी जमादार ताईं उहे आहिनि। ऐं जेका उन्हनि जा मतिलबु जेका वाणियुनि जूं हिते फैक्ट्रियूं आहिनि, जेको दीवाननि जूं, दीवान त पंहिंजा सिंधी आहिनि, लेकिन उनजे फैक्ट्रियुनि में हिते सालिया पट, रोड़ी सखर में जेकी फैक्ट्रियूं आहिनि, हक़ीक़त पुछो उन्हनि में जेका उनजा मैनेजर आहिनि न, उहे पंजाब जा आहिनि, सिंधी हिकिड़ो बि न आहे। मां उनखे पुछो यार ईअं तव्हां छो कंदा आहियो, त सिंधी मैनेजर चवंदा था रखो, हीअ जेका चई सिंधी जेका आहे न असां रखूं भली ॻाल्हि आहे, लेकिन सिंधी जेको आहे न असांजा कमु सही नथा करनि। 5 ॾींहं कंदा आहिनि, चवंदा आहिनि 2 ॾींहं असांखे वरी छुटी ॾियो, असां घर वञूं। हीअ पंजाब खां ईंदा आहिनि, 6-6 महीना हिते पिया रहंदा आहिनि, जेसीं ताईं फैक्ट्री जो कमु ख़तमु न थींदो आहे तेसीं ताईं वापसि न वेंदा आहिनि, ऐं असांखे महिनत करे ॾेखारींदा आहिनि, तॾहिं असांखे सुठा लॻंदा आहिनि। माण्हू खे चयो यार सिंध में फैक्ट्री आहे, सिंधी आहियो तव्हां बि, ऐं पैसो ॿियो मुल्क जो, ॿिए इलाइक़े जो माण्हू अची खणे थो, जी उहो असांखे महिनत करे ॾेखारीनि था। एॾो दुखु थियो मूंखे। हक़ीक़त आहे असां सिंधी जेको आहे वरी आशिकी में पूरा आहियूं,
ऐं परदेस या कुझु 2-3 ॾींहं ॿाहिरि रहण खां गुरेज़ कंदा आहियूं, हिते छो रहूं, पोइ ईअं असरु थींदो न, पोइ तॾहिं त असां पोइना आहियूं न। इहे उहे ॻाल्हियूं आहिनि जेको हर माण्हू, जेको मां ॻाल्हियूं करे रहियो आहियां, तव्हांजे साम्हूं बि अहिड़ा वाक़िया आया हूंदा। अलाए केतिरियूं असांजे अॻियां अहिड़ा वाक़िया किथे किथे आया आहिनि, जेका कुझु चंद मां तव्हांजे अॻियां इहे शेयर कया। ऐं पंजाब में 2-3 चकर मूंसां इहे ॻाल्हियूं थियूं, जॾहिं मां पुछंदा केरु सिंधी आहे, त अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं करणु शुरू करे ॾींदा हुआ। ऐं वरी चवंदा सिंध भली आहे, सिंध जा माण्हू बि भला आहिनि, कुझु वजहनि खां सिंध तव्हांजी बदनाम आहे। मुंहिंजे ख़्याल में इन ढाड़ेलनि जे करे बदनाम आहे, ऐं कुझु करप्शन जे करे जेका इहे ॿिया करे रहिया आहिनि, सॼी सिंध बदनाम आहे। सभु सिंध ख़राब बि न आहे, ऐं सभु सिंधी असां जेको आहे बदमाश बि न आहियूं। सभु सिंधी को अमन परस्त आहे, चंद माण्हुनि जे करे बदनाम। हाणे तव्हां ॾिसो न, इंडिया में उतो जा मुस्लमान आहिनि, लेकिन उन सॼी ज़िंदगी इहो साबित करण में लॻा रहिया आहिनि, लॻल आहिनि हिन टाइम बि, हा असां मुस्लमान आहियूं पर हिंदुस्तान सचा आहियूं। माना इहो साबित करण में अञा त इहो साबित न करे सघिया आहिनि, तॾहिं बि उन्हनि खे उहो चवंदा आहिनि इंडिया वारा तव्हां मुस्लमान आहियो, तव्हां गद्दार आहियो। माना उहो पंहिंजी ई शइ खे साबित करण में लॻा रहिया आहिनि अञा ताईं। अगरि उहे ई कोशिशि करनि हा पाण खे साबित करण खे हिकु पासे रखनि हा, पंहिंजी जिदोजहद सुठे नमूने सां करनि हा, त हर को उनखे चए, लेकिन उनखे मेणा मिलनि था। तव्हां असांखे त पंहिंजो इलाइक़ो मिलियल आहे, पोइ बि हथ सां ख़राबु कंदा आहियूं। ऐं ड्रामनि जे जेको आहे ॾेखारे ड्रामनि में उहो असुलु हक़ीक़त ज़िंदगी में बि माण्हुनि जे अॻियां उहो थी वेंदो आहे। दोस्तो, नंढिड़ो मैसेज, नंढी ॻाल्हि तव्हां शेयर कईसीं, असांखे ॾींदा इजाज़त। उमेद आहे वीडियो तव्हांखे सुठो लॻो हूंदो। जे वीडियो सुठो लॻो आहे त लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो, दोस्तनि ताईं ज़रूरु पुॼायो इन वीडियो खे, जीअं इहो नंढिड़ो मैसेज असांजो अॻिते बि पुॼे। असां मिलंदासीं ॿी क़िस्त में। अल्लाह हाफ़िज़।